मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं औरत ॿार बंदि कराए सघे थी गुरबत खां? साईं गुरबत खां ॿार बंदि करणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। अल्लाह ताला क़ुर में हक़ीम में छा फरमायो? दलील क़ुर जी आयत। माण्हू टेंशन थींदो आहे यार ॿार घणा थी वेंदा, केरु हिन खे पालींदो। साईं असांखे कीअं पालियो हुयो भला? हा साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी न? असांजो पंहिंजे वालिद खे छह जेको आहे ॿार हुयासीं, ॾह ॼणा हुयासीं। पहिरियों त एतिरी जेके टेक्निकल जेको वॾी मज़दूरी बि न हुई, एॾा वॾा कम बि न हुया, त असांखे कीअं पालियो आहे? त अल्लाह ताला क़ुर हकीम में छा फरमायो? वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। पूरी काइनात जे इंसान खे ॿुधाए चयो रिज़्क़ जेको आहे मां अल्लाह जे मथां लाज़िम आहे। ॻाल्हि ख़तमु न साईं? टेंशन बिल्कुलु न कंदा कयो। साईं हाणे ॿार जेको आहे 3 ॿार आहिनि, माई खे जेको आहे ॿार बंदि करायूं, हाणे 3-4 थींदा, केरु जी पालना कंदो? साईं पालना तव्हां नथा कयो। पालना तव्हां ज़ाहिरी तौर में दुनिया जे लाइ को सबबु थिया हो बसि। रिज़्क़ ॾियण वारी ज़ात कंहिंजी आहे? उहा अल्लाह जी आहे। ॾिसो माण्हू छड़ो हूंदो आहे, छड़ो जेको हूंदो आहे न, छड़ो त पहिरियों हुनखे चांहि पीअण जेतिरा पैसा न हूंदा आहिनि। शादी कंदा आहियो ऑटोमेटिक अल्लाह ताला केतिरी रक़म ॾेई छॾींदो आहे जीअं तव्हां पंहिंजी घरवारी खे बि अफोर्ड करे सघो। ईअं आहे न साईं? मामलात खे बढ़ाइण वारी अल्लाह जी ज़ात आहे। जीअं घरवारी अची वई, हिन खां बाद में साईं हिकिड़ो ॿारु अची वियो, त अल्लाह ताला तव्हांखे रक़म केतिरी ॾींदो जीअं तव्हां हिकिड़े ॿार खे बि हलाए सघो। इन खां बाद में ॿार जीअं वधंदा वेंदा, 2 थींदा, 3 थींदा, साईं अल्लाह ताला एतिरी इनकम ॾींदो वेंदो। टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। त माण्हू चवंदा साईं बसि 2 ॿार थियनि, ॻाल्हि जेको आहे ख़तमु। न साईं, ॿार ईअं सम्झो दर्जन लॻाए छॾियो। इन जे अंदरि फ़ाइदो छा? जे करे हिकु फ़ाइदो इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जेकी आहे उहा वधंदी। ऐं ॿिए नंबर ते तमामु वॾो फ़ाइदो ॿुधायांव, वॾो फ़ाइदो सभु आहे। जंहिं टाइम पोड़प ते पहुचंदव न, त हे जेके ॿार आहिनि तव्हांजा पुट, हे तव्हांजा बाज़ू थींदा। हा साईं, तव्हांखे कोले ते खणी जेकॾहिं सफ़ा ज़ईफ़ थींदव, कोले ते खणंदा, कच्छ ते खणंदा, फौरी तौर तव्हांखे अस्पताल पहुचाईंदा। जेकॾहिं अगरि औलाद आहे ई न, ओड़ा थी वेंदव, खट ते वेठा हूंदव, हे भाटिया तव्हांखे लेखींदा बि न। पुट घणो लिखींदा आहिनि न? हा साईं। ऐं नियाणियूं जेको तमामु घणियूं लिखींदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं अगरि हिन दुनिया मां हलिया वियो, मरी वियो, हे सभु दोस्त जेको न, हे टेम्परेरी जनाज़े ते बीठा हूंदा। हा साईं, हे सभु ईअं बसि फॉर्मेलिटी पूरी करणु ईंदा। दुआ ते असां दोस्तान ईंदासीं न, फॉर्मेलिटी हिकिड़ी पूरी करणु ईंदासीं, बा दोस्त वञी थी अचोसि। पर वॾे में वॾो गम जेको थींदो न, कंहिंखे थींदो, तव्हांजो औलाद खे थींदो। छा थींदो? त असांजो अबो जेको आहे उहो मरी वियो आहे। निमाज़ जे अंदरि, जनाज़े जे निमाज़ जे अंदरि वॾे में वॾो ध्यानु जेको थींदो आहे न, उहो औलाद जो थींदो आहे। उनखे गम हूंदो आहे त असांजो जेको आहे पीउ हाणे वियो आहे। ध्यानु सां सॼे जनाज़े जे अंदरि तव्हांजो औलाद जी केवल नमाज़ पढ़ंदी आहे। त इन टेंशन में जेको नाचो साईं, 2 ॿार आहिनि, 3 दर्जन लॻाए छॾियो। हा साईं, टेंशन कंहिं क़िस्म जो न आहे। खणण वारी अल्लाह जी ज़ात आहे। तरबियत बि थी वेंदी। जेकॾहिं अगरि ॾिसो था न, हाणे एतिरनि खे कान, हिकिड़ो साथी चए साईं मांखे अलहमदुलिल्लाह वॾा ॿार आहिनि, मां पाण हिन खे दीनी तालीम ॾियनि। न चए साईं हिकिड़े खे बटालुनि जो जेको आहे दुकानु खोले, रेड़ी खोले ॾींदुमि, ॿिए खे बसरनि जी, 3 खे टमाटनि जी। चए जेको न सब्ज़ी जो टेंशन थींदो न, कंहिंखे वरी सेलूं जो कारीगर बणाए छॾींदुमि। त ॾिसो न, जेकॾहिं अगरि को ग़रीब माण्हू आहे, ग़रीब आहे न, चइबो हाणे काॾां जो अॼु मां पढ़ाई, टेंशन न कयो। हे बनाए त तव्हांजो बच्चो वञी करे कंहिं दुकान ते कमु करे थो न, केरु चवंदो इहो एब आहे? अगरि ग़रीब माण्हू हो सपोर्ट नथा करे सघो, अफोर्ड नथा करे सघो न वॾे स्कूलनि जे अंदरि, को मसइलो ई न आहे। हे सभु भला जेके ग़रीब, हे भला ग़रीब थिया त भला हे जनम में वेंदा छा भला? हा साईं, हे रेड़ी वारो जनम में वेंदो छा? बटालू खपण वारो भला जनम में वेंदो छा? हे असांजे दिमाग़ जे अंदरि हिकु ॻाल्हि हूंदी आहे, न साईं अमीर हुजे हीअं हूअं। बाबा तव्हांजे कंट्रोल में न आहे। अल्लाह ताला जेको रिज़्क़ ॾींदो न, उहो रिज़्क़ तव्हांखे मिली रहंदो। बाक़ी इहा सोच न साईं अमीर हुजूं आहे, मां पंहिंजे पुटनि खे जेको आहे वॾनि स्कूलनि जे अंदरि पढ़ायां, कॉलेजनि जे अंदरि पढ़ायां। साईं जेतिरी तुंहिंजी ताक़त आहे, इन ताक़त जे मुआफ़िक़ जेको हाल, अल्लाह ताला अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए।